जी टे तलवार ते ऑल सिंध लेडीज़ हेल्थ वर्कर एंड एम्प्लॉइज़ यूनियन पारां पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ धरणो लॻायो वियो आहे। हिन हवाले सां असां हिते धरणे में शरीक जेका अॻवान आहिनि हलीमा लिगारी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं हुकूमत पारां जेको उन्हनि खे ॻाल्हियुनि जे लाइ आछ कई वई आहे उन हवाले सां उन्हनि जो छा चवणो आहे। अॼु ॿुधाइजो तव्हांजो कहिड़ा मुतालबा आहिनि ऐं तव्हां सां हुकूमती धुर जो ॻाल्हि ॿोल थी आहे। अदा असांजा मुतालबा त मीडिया वारनि खे ख़बर आई आहे त निजकारी जे ख़िलाफ़ जेको असां पंहिंजे जिदोजहद जो ॿीहर आगाज़ कयोसीं 3 जुलाई हैदराबाद प्रेस क्लब खां। उन खां पोइ 13 जुलाई ते असां सॼी सिंध में हर डिस्ट्रिक्ट में धरणा हयासीं। कारियूं पटियूं ॿधी असां एहतजाज पे कयो। 28 तारीख़ ते हिकिड़ी आला सतही कमेटी ठही जंहिंमें ॻाल्हियूं थियूं ऐं जंहिंमें कुझु ॻाल्हियूं गवर्नमेंट असांजूं मञण जो जेको आहे सो आमादगी ज़ाहिर कई, पर अॼु ॾींहं ताईं उन्हनि जा मिनट्स वग़ैरह कुझु बि कोन निकिता, जंहिंजे करे असांजो 6 तारीख़ ते धरणो रिथियल हो। असां 31 तारीख़ असांजे प्रोग्राम जो जेको इहो डिप्टी डायरेक्टर जनरल RMNCH डॉक्टर ख़ालिद मेमन साहब उन सां मीटिंग कई। उन्हनि असांखां टाइम घुरियो त जेसीं ताईं मिनट्स नथा निकिरनि तेसीं तव्हां पंहिंजे धरणे जी तारीख़ खे अॻियां वधायो, फ़िलहाल तव्हां धरणो न आणियो। असां पंहिंजे ऑफिसरनि खे मान ॾींदे असां पंहिंजे धरणे जी तारीख़ खे 6 खां 17 ताईं आंदोसीं, पर 17 तारीख़ ताईं इन्हनि को मिनट्स वग़ैरह कोन कढिया। अॼु असां हिते बिलावल हाउस ते ऐलान कयो त धरणो हणंदासीं। असां जॾहिं बिलावल हाउस ते आयासीं त असांजूं जेके कंबर शेदात कोट जूं गाॾियूं जेके कल्ह खां निकितल हुयूं उहे पहिरीं पहुतियूं, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। 2 गाॾियूं असांजूं उमरकोट जूं जेके पहुतियूं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। असांजी टंडोवाला जी टंडे सूमरे जी गाॾी पूरी आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन खां अलावा किपरो, सांगड़, हटड़ी इन्हनि सभिनी जूं गाॾियूं जेके आहिनि गिरफ़्तार। असांजा तक़रीबन 450 खां मथे लेडीज़ ऐं नंढड़ा मासूम ॿार बि उन्हनि सां गॾु आहिनि ऐं शुगर जूं मरीज़ पेशेंट बि आहिनि जेके सुबुह खां वठी उन्हनि जेको 9:30 खां वठी हेसीं ताईं उन्हनि खे हिरासत में रखियो आहे। उन्हनि खे जेको आहे पाणी वाणी कुझु बि कोन पिया ॾियनि। मूं वटि वीडियो बि मौजूदु आहे त असांजूं कंबर जूं छोकिरियूं बेहोश थी वियूं आहिनि ऐं उहे ॾाढियूं हिरासियल आहिनि। असां बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खे अपील कंदासीं त असां वॾी हुजत सां आया हुआसीं त ही मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम आहे ऐं असांजी दाद रसी सिर्फ़ु बिलावल हाउस तां थींदी। ना CM साहब असांजी ॿुधंदो, छो जो असां रड़ियूं पिया कयूंसीं, ना हेल्थ मिनिस्टर, ना ई असेंबली जे अॻियां असांजो कुझु थींदो। अगरि असांजो को दाद फिरियाद थियो त असांजो जेको असां पंहिंजो सियासी क़िबलो था सम्झूं, असां बेनज़ीर भुट्टो जूं निशानियूं जेके आहियूं असां ईअं था सम्झूं त असांखे रोज़ी अलाह साईं ॾिनी, पर उनजो वसीलो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो थी। ऐं बिलावल असांजो बच्चो आहे त उहो पंहिंजे हिननि अमड़ियुनि जी तकलीफ़ कीअं बर्दाश्त कंदो ऐं असांजी दादरस्ती कंदो। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त निजकारी जे ख़िलाफ़ जेको सो उन ते अमल कोन थियो। असांखे सर्विस स्ट्रक्चर टाइम स्केल न मिलियो। असांजा मुलाज़िम जेके रिटायर आहिनि उन्हनि जी पेंशन ग्रेजुएटी जे लाइ कुझु कोन थियो। बिलावल हाउस तां थियो त इहो थियो जो सिंध जूं न्याणियूं माऊं भेणूं जेके बिलावल खे दाह ॾियणु वॾी पाॿो मां प्यार सां हुज सां पहुतियूं हुयूं, उन्हनि खे उबतो गिरफ़्तार कयो वियो ऐं उन्हनि खे सॼो ॾींहुं थाणे में रखियो वियो आहे, हिरास कयो वियो आहे। ऐं बिलावल भुट्टे ज़रदारी खे इहो अपील कंदसि त तूं मोहतरमा जो बचिड़ो न आहीं, पर असांजो बचिड़ो आहीं। असां हथु खणी तुंहिंजे लाइ, तुंहिंजी वॾी उमिरि जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि ऐं असां तुंहिंजे वज़ीर आज़म थियण लाइ दुआऊं घुरियूं आहिनि त महिरबानी करे ही अमड़ियूं जेके आहिनि हाणे हिन उमिरि ते पहुचियूं आहिनि त हू रिटायर थियण वारियूं आहिनि त हिन उमिरि में असांखे रोडनि ते ख्वार न कयो वञे। सिंध जी कुंड कुड़च मां जेके औरतूं हिते जमा थियूं आहिनि पंहिंजा बच्चा छॾे के बच्चा वठी, उहे ख़ुशी सां त कोन आयूं हूंदियूं, वॾी उमेदूं खणी बिलावल हाउस ॾांहुं असीं आया हुआसीं। पर अफ़सोस हेसीं ताईं असां शाम ताईं वेठा आहियूं, बुखिया हुआ, असांजी दाद रसी न थी आहे। अगरि बिलावल बि असांजी दाद रसी न कंदो त पोइ असीं सम्झूं था त पोइ त कंहिं मां असांखे उमेदु कोन्हे।